अस्सलाम वालेकुम, आहियां श्रवण कुमार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी टीचर यूट्यूब चैनल। अॼु तव्हांजे लाइ हिकु अलजबरा जी टॉपिक वठी आयो आहियां जेको काफ़ी कॉम्पिटेटिव एग्ज़ाम में ऐं टेस्टनि में ईंदा रहिया आहे। त बाबा अहिड़ी कंडीशन आहे त कंडीशन जो वैल्यू छा थींदी। ठीकु आहे, मिसाल तौर इहा ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर इक्वल टू 25, ए बी इक्वल टू 12, त पोइ ए प्लस बी जी वैल्यू रो या जेकॾहिं ईअं बीहंदो आहे त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जी वैल्यू ही थींदी आहे, त पोइ हिन जी वैल्यू हीअ आहे त पोइ ए प्लस बी जी रो या जेकॾहिं ए क्यूब जी वैल्यू ए क्यूब प्लस बी क्यूब या ए क्यूब माइनस बी क्यूब आहे उन जी वैल्यू ॾेई छॾनि या ए स्क्वायर इंटू बी स्क्वायर जी वैल्यू ॾेई छॾनि, पोइ ए क्यूब प्लस बी क्यूब या ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर या अहिड़ी तरह के बि कंडीशन जी वैल्यू असां पुछा करे सघंदा आहियूं इन जी वैल्यू छा थींदी। त अहिड़े तरीक़े सां काफ़ी अहिड़ियूं कंडीशनूं अची सघनि थियूं ऐं ईंदियूं बि आहिनि ऐं ईंदियूं बि सही। त पोइ उन लाइ असांखे शॉर्ट ट्रिक इस्तेमालु करणी पवंदी, छो जो इनखे असीं फार्मूले तहत हल करे सघंदा आहियूं। जीअं ए स्क्वायर प्लस बी जो होल स्क्वायर आहे या ए माइनस बी जो होल स्क्वायर आहे, अहिड़े नमूने उन्हनि खे उन फार्मूले तहत हल कंदा आहियूं। पर हिते असीं अॼु तमामु शॉर्ट ट्रिक में हल कंदासीं ऐं उहो शॉर्ट ट्रिक कहिड़ी आहे उहो असीं इहो हल करणु वञूं था। उनखां पहिरीं जंहिं कंहिं दोस्त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त उहो मुंहिंजो चैनल सब्सक्राइब करे घंटी जो आइकन खे ज़रूरु दॿाइनि त ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। ॾिसो अचो था, हिनमें चवंदो ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर बराबर 25 जे ए बी बराबर 12 जे त ए प्लस बी जी वैल्यू लो। जेकॾहिं ए ॾिसूं था असांजी ए बी जी वैल्यू आहे 12, त पोइ असां 12 जा फैक्टर कयूं था। 12 जा फैक्टर हिकिड़ो 6 इंटू 2 ॿियो 4 इंटू 3 हीअ अचनि था। ए में 6 रखण सां बी में 2 रखण सां असांखे वैल्यू 12 मिली सघे थी। जेकॾहिं ए में 4 रखूं बी में 3 रखूं त बि 12 रखे थी 12 अची था वञनि। पर ॾिसूं था त इहो वैल्यू असां हिन में रखण सां असांखे इहा वैल्यू मिले थी या नथी मिले। मिसाल त 6 जी वैल्यू असां जेकॾहिं ए में रखूं त स्क्वायर आहे त 6 36 थी वेंदो प्लस बी जी वैल्यू 2 रखूं था त 4 4 थींदो ही थी वेंदो 40। पर हिते आहे 25 माना त ही असांजे जुज़ा कम जा न आहिनि। ही ॾिसूं था भला जेके 4 जी वैल्यू ए में जी वैल्यू 4 रखूं त 4 4 16 थी वेंदो प्लस बी जी वैल्यू असां 3 रखूं 3 9 16 ऐं 9 थी विया 25 त ही आहे 25 माना असांजा ही जुज़ा वैलिड आहिनि, ही जुज़ा कम जा आहिनि। ही जुज़ा रखण सां असांखे ही बि वैल्यू मिले थी ही बि वैल्यू मिले थी। त हिन जो मक़सदु ए जी वैल्यू 4 रखूं बी जी वैल्यू 3 रखूं त असांखे हिते मिलंदो 7 ए प्लस बी इक्वल टू 7। जेकॾहिं ए जी वैल्यू 3 रखूं बी जी वैल्यू 4 रखूं तॾहिं बि 7 मिलंदो। इन जो को बि न आहे इशू। अच्छा ही हिकिड़ी हुई जेकॾहिं हिकिड़ो ॿियो प्रॉब्लम आहे। मिसाल तौरु जेकॾहिं एक्स माइनस वाई इक्वल टू -1 आहे ऐं एक्स वाई इक्वल टू 12 आहे त पोइ असांखे चए थो त एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर जी वैल्यू लो। एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर जी वैल्यू करे सघे थो, एक्स स्क्वायर इंटू वाई स्क्वायर जी वैल्यू पुछा करे सघे। अहिड़ी तरह को बि कंडीशन को बि वैल्यू असां पुछा करे सघनि था। त हिन जो असां ॾिसंदासीं त 12 जा जुज़ा असां वटि आहिनि 6 ऐं 2 ऐं 4 ऐं 3 इहे त असां ही वैल्यू पुट करण सां असांखे 12 त मिले थो, पर इहे वैल्यू असां हिन में पुट करण सां असांखे -1 मिले थो या नथो मिले। पहिरीं असां 6 रखूं था हिते ऐं -2 रखूं था असांखे मिले थो 4 माना ही जुज़ा असांजे कम जा कोन आहिनि। साॻी जॾहिं 4 रखूं ऐं 3 रखूं त असांखे मिले थो 1 पर हिते -1 आहे। साॻी जॾहिं 3 असां एक्स में रखूं ऐं 4 वाई में रखूं त असांखे -1 मिले थो। इट मीन्स एक्स जी वैल्यू असां 3 रखूं वाई जी वैल्यू असां 4 रखूं पर असांखे हिते चयो थो त एक्स स्क्वायर माइनस वाई जी वैल्यू छा आहे। त पोइ असां छा कंदासीं एक्स जी वैल्यू 3 माना पावर आहे त 3 9
माइनस 4 y जी वैल्यू 4 जाकर 16 9 ऐं 16 थी 25 दैट मीन्स एक्स स्क्वायर अच्छा माइनस है सॉरी माइनस है तो 9 प्लस जा है 16 माइनस 16 वॾा आहिनि ऐं 9 ऐं असांजा प्लस जा नंढा आहिनि तो असां इन में कट कंदासीं त असांखे बचंदो माइनस जा 7 इट मीन्स एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर बराबर थींदो माइनस जे 7 जे अहिड़े तरह हिकिड़ी ॿी बि कंडीशन आहे जेकॾहिं असां वटि ए क्यूब प्लस बी क्यूब बराबर है 243 ऐं ए बी आहे 18 जे त पोइ असांखे चयो थो त ए प्लस बी मेलूम कयो असीं साॻी तरह ॾिसंदासीं त हिन जा जुज़ा छा आहिनि 18 जा जुज़ा आहिनि 9 जूं 18 ॿियो आहे 6 टिका 18 ये ही जुज़ा हाणे ही रखण सां असांखे ही मिलनि था पर साॻी जुज़ा असां हिन में रखण सां छा असांखे 243 मिले थो या नथो मिले असीं ॾिसंदासीं 9 जॻह ए में रखूं त 9 जो क्यूब थींदो 9 81 ऐं 9 1 9 8 72 729 थिए थो पर ही 243 आहे इट मीन्स ही असां जुज़ा कम जा न आहिनि जेके साॻी ही रखूं जेके ए में असां 6 रखूं था 6 छक 36 ऐं 6 छक 36 36 6 छक 18 18 19 20 21 मतलब 216 थिए थो ऐं बी में 3 जी वैल्यू रखण सां बी क्यूब है 3 टिका 9 9 टिका 27 प्लस 27 216 प्लस 27 असांजो 243 थिए थो इट मीन्स असां जेकॾहिं 6 ऐं 3 रखूं हिननि में त असांखे 243 मिले पियो 6 ऐं 3 हिन में रखूं तॾहिं असांखे 18 मिले पियो त पोइ 6 प्लस 3 असांजो थींदो 9 ये है जवाब अहिड़ी तरह अहिड़ियूं कंडीशनूं काफ़ी अची सघनि थियूं ऐं उन्हनि कंडीशननि खे असां हिन ट्रैक जे हवाले सां जुज़ा कढी असां उनजो तमामु बहितरीनु आसान नमूने सां असीं हल करे सघूं था ठीकु आहे महिरबानी